भिटा जा भिटाई भिटा ते वसई नूर मुझू तो पुजायूं ओ मुझू तो पुजायूं मन जो उमेदू मुझू तो पुजायूं मन जो मुरादू ओ भिटा जा भिटाई भिटा ते वसई नूर मुझू तो पुजायूं। जो आप देख रहे हैं आरिफ जुनेजा यूट्यूब चैनल। गाइस टुडे वी आर गोइंग फॉर भिक्षा। हम जा रहे हैं भिक्षा की तरफ, जो कि बहुत ही भिक्षा लतीफ है, जो कि बहुत ही बड़ा सिंह का पॉइंट। तो यहाँ पर हम आए भिक्षा में और फर्स्ट स्टॉल पे हमें ये मिला है, ये अंकल मिला है। उनसे पूछते हैं कि यहाँ कितने लोग आते हैं रोज। माशाल्लाह यहाँ पर लोग बहुत आते हैं। बको यकिया वक्त खुदा जवाने पातशाही के नाम सुभाने। अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा मैनू बेदी खबर ना गाई। अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा मैनू बेदी खबर ना गाई। भुलिया कौन अलफ दे पूरे जड़ दिल दी करन सलाई। अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा। अदादी केड़ी शे ते जी मशहूर आ? जी भा अदरक सिंधी अदरक मशहूर आप कपड़ो आ खादी में। अच्छा जेको असां ॾिसूं वेठा हिते हे जेके पिंडियूं चवंदा आहिनि हिनखे असल सिंधी में त सिंधी पिंडी आ जेको फ्री सके जो कम आ फ्री सके। अच्छा ये तव्हां पाण ठाहींदा आहियो या न ये असां ठहियल वठंदा आहियूं ॻोठनि। अच्छा ये असां कराची मां ईंदो आहिनि कराईंदा आहियूं ऑर्डर ते या हथनि जो कमु हूंदो आहे। अच्छा अच्छा यहाँ की जो डिज़ाइन है सिंधी अदा जेके हिते डिज़ाइन सिंधी के असां ॾिसूं वेठा ये तव्हां पाण ठाहींदा आहियो या कि तव्हां ऑर्डर कंदा आहियो? अच्छा अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा मैनू बेदी खबर ना गाई। अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा मैनू बेदी खबर ना गाई। भुलिया कौन अलफ दे पूरे जड़ दिल दी करन सफाई। अल्लाह अल्लाह रत्ता दिल मेरा। तेरो कज फजल अजू हिट जा बेटाइयो हिट दे वसे नूर मुझो तो पुजाई। हिट जा बेटाइयो हिट दे वसे नूर मुझो तो पुजाई। ओ मुझो तो पुजायो मन जू मुराद। ओ मुझो तो पुजायो मन जू मुराद। हिट जा बेटाइयो हिट दे वसे नूर मुझो तो पुजाई। हिट जा बेटाइयो हिट दे वसे नूर मुझो तो पुजाई। अल्लाह दे नबी दी ओ भिटा जा भिटाई भिटा ते वसई नूर मुझू तो पुजायूं ओ भिटा जा भिटाई भिटा ते वसई नूर मुझू तो पुजायूं ओ मुझू तो पुजायूं मन जो उमेदू मुझू तो पुजायूं मन जो मुरादू ओ भिटा जा भिटाई
भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुंजायूं बको यकिया वतु खुदा जवाने पातशाही के नाम सुभाने बको यकिया वतु खुदा जवाने लुत्फ शाह लतीफ जय का तो वटक में का अदल न मानो छटा पंहिंजे वक़्त जो ठहियलु आहे ॿुधण में असांखे जेको पंहिंजे वक़्त जो ठहियलु अथसि साईं जन पंहिंजो पाण ठारायो अच्छा साईं जन पंहिंजो पाण ठारायो हुयो पाण ठारायो बाक़ी विरांडो आहे इहो पोइ ठहियलु आहे चवनि था इहो जेको अॻवान पंहिंजो पुराणो अच्छा इहे सभु माना इहा जो मस्जिद इहा साईं पाण ई तामीर कराई पाण तव्हांजी सही शइ पाण करायो ॿुधण में असांखे इहो थो अचे अच्छा 300 साल थी वञे इहे शइ अच्छा असां इहो ॿुधंदा ईअं चऊं था वधीक अलाह थो ॼाणे हा बुज़ुर्ग जो आहे अलाह जो ॼाणे थी वियो पाण मस्जिद में नमाज़ पढ़ंदे सभु शइ कयो अच्छा अगर आप सिंध आए तो अगर आप भिक्षा न आए तो आप आए कहाँ आए बको यकिया वतु खुदा जवाने पातशाही के नाम सुभाने बको यकिया वतु खुदा जवाने पातशाही के नाम मैनू बेदी खबर ना गाई अदफ अल्लाह रखता दिल मेरा भिक्षा खां वापसी अची आऊं हाणे असां हिते हिकिड़ी होटल आहे अहिड़ी उन होटल ते असां बीठा आहियूं हाले फ़िलहाल त उन